नाज़रीन, कराची जामिया यूनिवर्सिटी जे गेट वटि क्रैकर हमले में रेंजर्स जा 2 जवान ऐं हिकु प्राइवेट गार्ड ज़ख़्मी थी पिया। इन हवाले सां मज़ीद तफ़सील ॿुधाए रहियो आहे कराची खां आवामी टाइम न्यूज़ जो नुमाइंदो मोहम्मद अली विघियो। कराची में शेख ज़ैद इस्लामिक सेंटर जे गेट ते क्रैकर हमले जे नतीजे में रेंजर्स एहलकार समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर ते इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मी थींदड़नि में शेख ज़ैद इस्लामिक सेंटर जो सिक्योरिटी गार्ड अहमददीन ऐं भर में मौजूद मस्जिद जे मौज़िन जो पुटु उस्मान बि शामिल आहे। ज़रियनि मूजिब क्रैकर हमले वक़्तु शेख ज़ैद इस्लामिक सेंटर जो गेट बंदि हो, जॾहिं त ज़ख़्मी एहलकार सिक्योरिटी गार्ड ऐं मौज़िन जो पुटु अंदरि बीठल हुआ। ज़रियनि मूजिब मोटरसाइकिल बस सवार क्रैकर उछलाए फ़रार थी विया। वाक़े खां पोइ पुलिस ऐं रेंजर्स जी ॻरी नफ़री वाक़े वारी जाइ ते पहुची जांच शुरू करे छॾी आहे, जॾहिं त भरपासे वारनि इलाइक़नि में मोटरसाइकिल सवार जवाबदारनि जी ॻोल्हा लाइ चेकिंग जो अमल बि जारी आहे। मोहम्मद अली विघियो, अवामी टाइम न्यूज़, कराची।